नाज़रीन, बिरिया सिटी आसपास कमंद जो फसल तैयार थी वियो आहे। आबादकारनि पारां कमंद जो अघु मुनासिब न हुजण सबबि कमंद जी पीड़ाई करे गुड़ विकिरो करे तैयार कयो पियो वञे। उन सिलसिले में आबादकारनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन में उजरत असांखे न मिलण जे बराबरि आहे, छो जो जेके असांजा अख़राजात आहिनि उहे पूरा नथा थियनि। जेॾीमहिल फसल का जो टाइम अचे थो त पोइ असांखे खाद मिले ई कोन थी। महांगी त पंहिंजी जाइ ते आहे। हिन टाइम बि असांखे न यूरिया पे थी मिले ऐं न ई DAP पे थी। DAP थी वई आहे 16-17 हज़ार 18 हज़ार त ब्लैक ते पे थी मिले, ऐं NAP बि तक़रीबन 8 हज़ार, ऐं यूरिया जेकी आहे 5.5 हज़ार 6 हज़ार। ऐं जेॾीमहिल कणिक जो रेट ईंदो त पोइ वरी उनजो रेट न हूंदो, ऐं पोइ उन में असां छा बचाईंदासीं, छा कंदासीं। ऐं हे कमंद जो फसल आहे, ही सॼो साल हिन ते महिनत आहे ऐं हिन ते ख़र्चु करिणो थो पए, दुआऊं करणियूं थी पवनि। हींअर वरी विच में हे बीमारी अची वई जो बीठो कमंद तयारु थिए थो, वरी माना सुकनि स्टार्ट थी थो वञे। तक़रीबन घटि में घटि 6 माण्हू कमु था कनि ऐं उन्हनि 6 माण्हुनि जी उजरत आहे। उन खां पोइ बाद में जेॾीमहिल मंडी में वञे थो त पोइ कमीशनूं, किराया, भाड़ा हेॾे होॾे करे असांखे रेट बि मुनासिब नथो मिले। तव्हांखे त ख़बर आहे त खंड में कीअं हींअर केमिकल मिलाइनि था, कई बीमारियूं, के शुगर वधी थी वञे। त हीअ माना जेको हथरादू ठाहींदा, असां जेकॾहिं इहा चांहि में इस्तेमालु कयूं त हीअ बहितरीन खां बहितरीन शइ इहा आहे। त हिन में महिनत बि वॾी आहे ऐं शइ जेन्युइन माना मतिलबु सुठी शइ इहा आहे। जो रेट न आहे, रेट हुजे त असां मार्केट में वञी असां उते खपायूं, उते बि रेट न आहे। ऐं हिन में महिनत तव्हां ख़बर आहे त केॾी आहे, हिन जा ख़र्च एॾा आहिनि, साल जो साल पूरो फसल थो थिए जो कमंद जो। जैसा कि मेरे एक्सपीरियंस के मुताबिक मैं हैदराबाद से बिलोंग करता हूँ, और मैं जब यहाँ पर आया देखने, फ़र्स्ट ऑफ़ ऑल देखने तो इस वजह से आया कि मुझे ख़ुद भी शौक़ है कि मैं अपनी भी फसलें हैं कि यहाँ पर मैं गन्ना लगाऊँ और ये गुड़ का काम स्टार्ट करूँ। मगर सबसे पहले उसके लिए ये है कि एक्सपीरियंस होना ज़रूरी है। एक्सपीरियंस जब हमने किया है इस चीज़ का, मेहनत तो बहुत है, पूरी साल जो है वेट करना पड़ता है फसल के लिए। फिर साल के बाद फिर उसकी मेहनत होती है, फिर आए दिन रेट बढ़ते हैं चीज़ों के, ठीक है, यूरिया हो गया और बहुत सी चीज़ें हो गई। तो जो माइंडसेट स्टार्ट करते हुए होता है, वो जब बाद में रेट ऊपर चले जाते हैं ना, तो वो फिर माइंडसेट सारा काम आगे पीछे हो जाता है। उजरत होती है वो पूरी नहीं दे सकते हम, और जो फसल से हमने अपना माइंडसेट बनाया होता है, इतनी हमारी आमदनी होगी, इतना मेहनत जो हमने की है उसका जो हमें मिलेगा, वो सारा जो है धर्म भरम हो जाता है निज़ाम। तो ये चीज़ मैंने इसके अंदर देखी है। बाकी एक्सपीरियंस मेरा काफ़ी अच्छा रहा। और जो देसी चीज़ जो होती है, हमें चाहिए कि हम अपने मुल्क के अंदर अपने पुराने देसी तरीक़ों को प्रमोट करें। ये जो नई नई चीज़ें आ गई हैं, ये जो इंग्लिश तरीके से जो केमिकल्स मिक्स करते हैं, वो चीज़ें हेल्दी भी नहीं होती हैं, और दूसरा जो है उसका प्राइस टैग भी काफ़ी हाई होता है और हर बंदा उसको ले नहीं सकता। तो हम ऐसा तरीका करें कि जिसमें मेहनत हो और देसी तरीका हो, हेल्दी, और प्राइस टैग भी उसका इतना हो कि हर बंदा उसे अफोर्ड कर सके। साईं, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त कमंद जो जेको फसल आहे, पूरे साल जो फसल आहे। साल में हिकिड़ो दफ़ा हे पंहिंजो एवरेज ॾींदो आहे। ऐं साल खां पोइ जेॾीमहिल असां कमंद थिए थो तयारु, त ओॾीमहिल असां कमंद कटाई कंदा आहियूं। कमंद कटाई करे पोइ छिल थींदी आहे, छिल करे पोइ हुनखे असां चीचड़े ते खणींदा आहियूं। चीचड़े मां जेॾीमहिल रस निकिरंदो आहे हिन जे अंदरि, रस मां निकिरी पोइ असां हिते खणींदा आहियूं पंहिंजे तईअ ते। तक़रीबन मुनो कलाक लॻी थो वञे, हा, कलाक हिकिड़ो पूरो लॻी थो वञे। कलाक खां पोइ ॻुड़ तई तयारु थिए थी, तयारु थिए जल पोइ असां वरी हिन मां जेको पचल जेको आहे, रस मां जो पकल जेको आहे सो ॿाहिरि कढंदा आहियूं फटे मां कढी पंहिंजो हिन पोइ पंहिंजो कटिंग कंदा आहियूं, कट कंदा आहियूं रंबे सां कट करण जो मक़सदु इहो हूंदो आहे जो पाण में गॾिजी वेंदो आहे ऐं थोरो थधो बि थींदो आहे। हुन पोइ शिकिल पंहिंजो अख़्तियार कंदो आहे ॻुड़ जी जो। पोइ हुनखे असां ठारंदा आहियूं, फटे में रखी, पोइ ठही वेंदो आहे। तक़रीबन अधु कलाक खनि 20 मिंट छॾिणो पवंदो आहे, हिते ठहंदो आहे। पोइ हिन पासे ॾिनी ठाहींदो आहे असां ॻुड़ जी। असांखे मार्केट में रेट सही कोन थो मिले, छो जेॾीमहिल असां कमंद काईंदा आहियूं ओॾीमहिल कलर जा रेट हाई हूंदा आहिनि, पंहिंजो कलर जा रेट हाई थी वेंदा आहिनि। DAP कलर जीअं हिन वक़्तु 15,000 16,000 17,000 बोरी लॻी पई आहे। हाणे हुन खां पोइ कलर यूरिया कलर आहे, उहो महांगो, हर शइ महांगी आहे। मार्केट में जेॾीमहिल असां ॻुड़ खणी था वञूं, उहे रेट पंहिंजा मनमानी जा ॾियनि था असांखे। नाज़रीन, तव्हां आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त 5 खां 7 हज़ार रुपया फ़ी मण गुड़ विकिरो थी रहियो आहे, जंहिंमां मज़दूरी बि नथी निकिरे। हिननि ॿुधायो त कलर, ॿिज ऐं मज़दूरी जा रेट तमामु वधी वञण सबबि असांखे नुक़सानु थी रहियो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त गुड़ जो रेट वधायो वञे त जीअं असां पंहिंजे बचनि जो पेट पाले सघूं। कैमरामैन यूसुफ इब्राहिम सुमरो सां गॾु आफ़ताब कीरियो, टाइम न्यूज़, बिरिया सिटी।